दोस्तों अवां यूट्यूब ते बिना वीडियो रिकॉर्ड करे ॿियनि जी वीडियो खणी पंहिंजो वॉइस ओवर करे बि पैसा कमाए सघो था। इन लाइ ज़रूरी ॻाल्हि आहे त अहिड़ियूं वीडियोज़ किथां खणिजनि जीअं कॉपीराइट खां बची वञिजे ऐं पंहिंजो कमु बि आसानी सां थी सघे। दोस्तों अॼु आउं अव्हांखे ॿुधाईंदुसि फ्री वीडियो क्लिप ऐं फ़ोटू कहिड़ी साइड तां खणणु घुरिजनि जंहिंसां अव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल जो वॉच टाइम और वधाए सघो था। दोस्तों हिन वीडियो में असीं फ्री HD फ़ोटो जी ॻाल्हि कंदासीं ऐं फ्री वीडियो क्लिप जी बि ॻाल्हि कंदासीं। हिन पहिरें स्टेप खे सम्झण खां पोइ पाण अॻिते क़दम खणंदासीं त जीअं तव्हां आसानी सां सम्झी बि सघो ऐं पंहिंजे चैनल जी व्यूअरशिप वधाए सघो। अॼु जी वीडियो में आउं अव्हांखे 10 अहिड़ियूं वेबसाइटूं ॿुधाईंदुसि जितां अव्हां HD फ़ोटू डाउनलोड करे सघंदा ऐं पंहिंजे ब्लॉग ऐं वेबसाइट में बि इस्तेमालु करे सघंदा। अव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल में बि इस्तेमालु आसानी सां करे सघो था ऐं अव्हांखे कंहिं बि तरह जी कॉपीराइट जो मसइलो न थींदो। सभ खां अहम ॻाल्हि इन 10 वेबसाइटुनि मां हिकु वेबसाइट अहिड़ी बि आहे जेका एनिमेशन जी वेबसाइट आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां इरफान मेमण। अव्हां ॾिसो पिया वॉइस ऑफ इंडस TV जो प्रोग्राम टेक्निकल इफ़ी। दोस्तों पाण हाणे वधूं था प्रोग्राम तरफ़ जिते आउं अव्हांखे उन्हनि वेबसाइटुनि जे बारे में ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजूं नज़रूं कंप्यूटर जे स्क्रीन ते असांजे चैनल जी सब्सक्राइब, लाइक ऐं बेल आइकन वारनि बटन खे क्लिक करियो त जीअं असांजी टीम जो हिसो बणिजी सघो ऐं असांजी वीडियो अव्हांजी नज़रुनि ताईं पहुचंदी रहे। video.net हीअ जेका वेबसाइट आहे हिते अव्हां ॾिसंदा त काफ़ी तादाद में फ़ोटू पयल आहिनि। HD में वीडियो बि पयल आहिनि। HD में हीअ ॾिसो काफ़ी तादाद में वीडियो, म्यूज़िक, साउंड ऐं ॿियो घणो कुझु अव्हांखे हिते पंहिंजी पसंदि जी हर शइ मिली वेंदी जेका अव्हां बिल्कुलु फ्री में डाउनलोड करे सघो था। उन खां अलावा हिकु ॿी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे cover.co। हिते अव्हां ॾिसो लिखियलु आहे ब्यूटीफुल स्टॉक वीडियो फुटेज। हिन वेबसाइट खे अव्हां सर्च बि करे सघो था। इन खां अलावा अव्हां हेठि वञी ॾिसो त काफ़ी तादाद में फ़ोटू बि मौजूदु आहिनि जेके अव्हां फ्री में डाउनलोड करे सघो था। उन खां अलावा हिकु ई ॿी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे videgi.com। हिन वेबसाइट में हिकिड़ो ऑप्शन आहे प्रो जो जंहिं ते पैसा लॻल आहिनि। उन खां अलावा जेके प्रो बग़ैर ऑप्शन आहे उहे तव्हां फ्री में डाउनलोड करे सघो था, चाहे वीडियो हुजनि चाहे फ़ोटो हुजनि। उन खां अलावा हिकु ॿी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे mazwai.com। हीअ जेका वेबसाइट आहे इन में अव्हांखे तमामु कैटेगरी मिली वेंदी बिना आसानी। हिन वेबसाइट में अव्हां ब्राउज़िंग बि करे सघो था ऐं हिन में सर्चिंग जो ऑप्शन बि ॾिनो अथनि। अव्हां कुझु बि सर्च करे सघो था बिल्कुलु फ्री में। वीडियो हुजे, फ़ोटूज़ हुजे, काफ़ी तादाद में शयूं पयल आहिनि। उन खां अलावा हिकु ॿी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे deadful.com। हिन में अव्हां ॾिसंदा त लिखियलु आहे त कंप्लीटली फ्री फॉर के स्टॉक वीडियो ऐं अव्हां हिन में ॾिसंदा त काफ़ी तादाद में वीडियो तमामु ज़बरदस्त क्वालिटी वाइज़ में आहिनि। उन खां अलावा हिकु ॿी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे pixabay.com। आउं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ हिकु मशहूरु वेबसाइट आहे। हिते बि अव्हांखे काफ़ी तादाद में फ़ोटू मिली वेंदा। वेक्टर बि खणी सघो था, वीडियो बि खणी सघो था। वॾी ॻाल्हि त हिन में सर्च जो बि ऑप्शन ॾिनो अथनि। हिन वेबसाइट ते बि सभु कुझु फ्री डाउनलोड थिए थो। उन खां अलावा हिकु ॿी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे lifeofvid.com। अव्हां ॾिसो हिन ते बि क्लियर लिखियलु आहे फ्री वीडियोस, क्लिप्स ऐं लूप्स। हिते बि काफ़ी सुठियूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ आहिनि। हीअ ॾिसो हिते बि काफ़ी शयूं मौजूदु आहिनि। बिना आसानी अव्हांखे हिते फ्री में डाउनलोड थी वेंदो। उन खां अलावा हिकु ॿी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे pixels.com। पिक्ज़ल्स बि ॾाढी मशहूरु वेबसाइट आहे। अव्हां ॾिसो अव्हांखे हिते छा मिली सघे थो, फ़ोटो बि मिली सघनि था, वीडियोज़ बि मिली सघनि था ऐं हिते ॾिसो अव्हांखे सर्चिंग जो ऑप्शन बि ॾिनो अथनि। हिन वेबसाइट ते बि काफ़ी ज़बरदस्त क्वालिटी में अव्हांखे वीडियोज़ मिली वेंदियूं। उहे बि बिल्कुलु फ्री में डाउनलोड करियो अव्हां। उन खां अलावा दोस्तों हीअ हिकु ॿी वेबसाइट आहे splitshare.com। हिते अव्हां ॾिसो लिखियलु आहे फ्री स्टॉक फ़ोटोज़ फॉर कमर्शियल यूज़ लाइ। हिन में अव्हां ॾिसंदा त एड बि अव्हांखे नज़र अचनि पिया, पर असां एड वारे ऑप्शन खे छॾे उन खां मथे जेको ऑप्शन आहे जंहिं ते लिखियलु आहे फ्री वीडियोज़, फ्री फ़ोटोज़ ऐं ॿियो घणो कुझु।
दोस्तों उन खां अलावा हिकु ॿी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे vedistill.io। हिन वेबसाइट खे अव्हां ॾिसो त लिखियलु आहे फॉर क्रिएटिव। हिन वेबसाइट ते बि अव्हांखे HD में वीडियोज़ ऐं फ़ोटोज़ मिली वेंदियूं बिना आसानी जे। हिन वेबसाइट में ॾिसो मथे सर्चिंग जो ऑप्शन बि ॾिनो अथनि त अव्हां जेका बि वीडियो सर्च कयो ऐं फ़ोटू सर्च कयो बिल्कुलु आसानी सां मिली वेंदो ऐं फ्री में डाउनलोड करे सघो था। उन खां अलावा दोस्तों हिकु ॿी वेबसाइट आहे जेका तमामु ज़बरदस्त वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे vidleri.com। दोस्तों हीअ वेबसाइट एनिमेशन जी वेबसाइट आहे जेका कार्टून वग़ैरह में कमु अची सघे थी अव्हांखे। हिते बि अव्हां कंहिं बि क़िस्म जा कार्टून वीडियो डाउनलोड करे पंहिंजे यूट्यूब चैनल ते इस्तेमालु करे सघो था। अव्हां थोरो हेठि वञी ॾिसंदा त हिते बि काफ़ी तइदाद में एनिमेशन वीडियोज़ पयूं आहिनि जेके अव्हां बिना कंहिं मसइले जे डाउनलोड करे सघो था ऐं इहे बि बिल्कुलु फ्री में आहिनि। दोस्तों मुंहिंजी इहा वीडियो अव्हांखे कीअं लॻी कमेंट्स ज़रूरु कजो। इंशाल्लाह अॻिले हफ़्ते मुलाक़ात थींदी। सिंध सलामत साथ सलामत।